अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था अब्दुल्ला रंदजी। सिंध यूनाइटेड पार्टी तलका काज़ी अहमद पारां सिंध पुलिस पारां सिंध जे आवाम सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ ऐं शहीद डॉक्टर अनवर लेगारी, शहीद कायमदीन सुर्की, शहीद मुमताज़ गोरड़ जा कातिल गिरफ़्तार न करण तंगवाणी तहलके सदर रहमदुल्ला शारी, ज़िले सदर दिलमुराद ॾाहणी जे ॿाहिरनि खे बिला जवाब गिरफ़्तार करे तशद्दुद करण ख़िलाफ़ कारो ॾींहुं एसीपी ज़िले सदर धणी बश कलोई, ज़ैन भुट्टो, एमबी डायरी, न्याज़ लाशारी, शफीक लाखो, खादम धारो जो ॿियनि जी अॻुवाणी में समार्ट सीएनजी खां एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ में शरीक कारकुननि सिंध पुलिस ख़िलाफ़ शहीद अॻुवाणनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं गिरफ़्तार अॻुवाणनि जी आज़ादीअ लाइ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी सिंध हुकूमत में अचण खां पोइ सिंध पुलिस सियासी मुदाख़लत ऐं करप्शन सबबि आवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ में मुकमल तौर नाकाम थी वई आहे ऐं सिंध पुलिस सिर्फ़ वज़ीरनि, मशीरनि ऐं बोतारनि जे प्रोटोकॉल ऐं उन्हनि जे मुफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ इस्तेमाल थी रही आहे। सिंध यूनाइटेड पार्टी शहीद डॉक्टर अनवर लेगारी खे 4 साल गुज़रण जे बावजूद संदसि क़त्ल जी तहक़ीक़ात न थी सघी आहे ऐं न ई संदसि क़ातिल गिरफ़्तार थी सघिया आहिनि। यादि रहे त 4 साल अॻु सिंध यूनाइटेड पार्टी जो सचो हिकिड़ो कारकुन डॉक्टर अनवर लेगारी, जंहिंखे शहीद कयो वियो कोटली में, उनजी शहादत थी आहे। उन जा अॼु ॾींहं ताईं 4 सालनि में सिंध पुलिस उन जा कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। पुरअमन एहतजाज ते उतां जे बदमस्त एसएचओ जेको आहे लटबाज़ी करे असांजे कारकुननि जे ॿारनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो आहे ऐं असां एसएचओ खे न पर समूरी स्टेट जे माण्हुनि खे चिता था ॾियूं, आईजी सिंध खे चिता था ॾियूं, जेकॾहिं असांजे कारकुननि खे बहितर तरीक़े सां आज़ादु करे उनखां माफ़ी न वरिती वई। अॼु ही असांजे मर्कज़ जो जेको आहे पुरअमन एहतजाज जो सॾु आहे। असां हिन एहतजाज खे अञा वसी कंदासीं। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।